दोस्तों जी तो मैं तव्हांजो पंहिंजो इमामुद्दीन अरबाणी तव्हीं ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज इमामुद्दीन सिंधी। जी दोस्तों जी जो नओं ताज़ो फ्रेश व्लॉग कयूं था तव्हांजे लाइ हाज़िर। उमेद आहे त कल्ह वारो व्लॉग भी तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अर्जेंट में तकिड़ो हल्को नॉर्मल व्लॉग तैयार कयोसीं तव्हांजे लाइ। उमेद आहे त उहो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ऐं अॼु जेको आहे त मुंहिंजी फील्ड में सेम टू सेम खाद हले पई, पाणी हले पियो। ऐं खाद जेकी त अॼु थोरो पलेट लेट घुराईंदासीं, छो जे हिकु इंजण राति थी वई एयरलॉक। उनजो डीज़ल कल्ह जेको त थोरो विझायो हुओसीं, असल में इन जे करे उहा थी वई एयरलॉक। त वरी थोड़ी इरीगेशन बची वई असांजी प्लाट कुझु, उहे तक़रीबन मंझंदि ताईं कंप्लीट थी वेंदा। वरी पोइ ॿिए प्लाट खे खाद ॾींदासीं, वरी इंशाल्लाह उन में भी पाणी स्टार्ट कंदासीं। फ़िलहाल जे कल्ह प्लाट तव्हांखे 2 ॾेखारियमि, उहे तक़रीबन उन्हनि जूं चंद ओड़ियूं ॿिन्ही प्लाटनि जूं बचियुनि जूं जेके 2-3 कलाक वरदा उन खां पोइ भरिजंदा। पोयों बैक साइड में तव्हांखे गाड़ी नज़र ईंदी हूंदी आहे, मिस्त्रियुनि वारी गाड़ी आहे जेकी कल्ह नुक़सानु करे आहे। टायर वग़ैरह जेको आहे त किरे विया, बेरिंग भञी आहे। अॼु वरी उनखे घुरायो आहे जेको स्टार्टिंग वग़ैरह करनि था। डीज़ल टैंकी आई जेका डीज़ल वग़ैरह ॾेई वई। हाणे थोरा घणा उनजा व्यू तव्हांखे चेक करायां थो। ऐं हीअ पाणी इरीगेशन जेका हले पई उनजा व्यू तव्हांखे चेक करायां था। चेक कयो दोस्तों, हीअ इरीगेशन हले पई तकियो अञा भठे ते बि माना पाणी न चढ़ियो आहे। ऐं हीअ भठा कुझु बचियल बि आहिनि। इहो जंहिं महिल ईंदो मुकमल थींदो त पोइ वरी हिनखे ॿिए प्लाट में जेको आहे त शिफ्ट कंदासीं। हे बसि हो इंजन हले पई, हिन जो थोरो अञा फॉल्ट आहे, निकिरे त पोइ हली वेंदी। साम्हूं मिस्त्री जेको आहे त पंहिंजी कोशिशि जारी रखी खड़ा आहिनि, स्टार्टिंग वग़ैरह करनि पिया। ऐं जीअं दोस्तों जीअं नओं ताज़ो कमकार थिए थो त तव्हांखे व्लॉग में लाज़मी ॾेखारींदासीं। एंड ताईं व्लॉग लाज़मी ॾिसिजो। माशाल्लाह दोस्तों, जेका त पलींड बि अची चुको आहे। असां हाणे खाद वग़ैरह इस्तेमालु कयूं था, उनजा व्यू तव्हांखे चेक करायां था। ऐं तव्हां कमेंट्स बॉक्स में राय लाज़मी चेक कयो दोस्तों, माशाल्लाह पलींड पहुची चुको आहे। बेलदार वग़ैरह खाद विझनि पिया। नीचा जो आयो आहे। हे बि असांजे फार्म में जेको मिलियल आहे ट्रैक्टर, उहो न आहे, उहो मसरूफ़ लॻो पियो आहे, अञा ताईं फारग न थियो आहे। वरी साइड वारे फार्म जो जेको आहे असां ट्रैक्टर घुराए वरितो आहे। हिन प्लाट खे बि खाद ॾींदो ऐं मथे प्लाट जेको अॾ जे परियां आहे उनखे बि ॾींदो। जी दोस्तों, जीअं त फ़िलहाल पलेट वग़ैरह आयो आहे, असां खाद वग़ैरह विझूं ऐं उन खां पोइ बाद में जेको नओं ताज़ो कमकार थियो त तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं। जी दोस्तों, जीअं त असां उन साइड ऐं खाद ॾेई आयासीं। हाणे वरी ॿी साइड ते ॿी शिफ्ट ते 5 एकड़ जी खाद पई आहे। हाणे उहा असां ॿिए प्लाट खे ॾींदासीं। ऐं उहा खाद जेका पई उनजा व्यू बि तव्हांखे चेक करायां थो। ऐं इंजन बि माशाल्लाह हले पई पंहिंजे पूरे अंदाज़ सां, भरपूर अंदाज़ सां, उनजा व्यू तव्हांखे चेक करायां थो। ऐं ॿी साइड वारे प्लाट जो व्यू चेक करायां थो, छो जो असांखे उनखे चंद ॾींहंनि में पाणी ॾियणो आहे। उहो बि जलन पैदा करे पियो, सड़े पियो, छो जे उस वग़ैरह बि तेज़ आहे। तमामु जेको आहे त हिकु शदीद जेको आहे त गर्मी आहे। त हाणे जल्द खां जल्द जेतिरो कम खे पाणी ॾींदासीं ओतिरो फ़ाइदेमंद थींदो, ओतिरो बहितरु थींदो। ठीक है दोस्तों, ये साम्हूं 5 बैग पिया आहिनि जेके असांखे हे प्लाट त कंप्लीट थी चुको आहे इरीगेशन में। हाणे जे हेठे प्लाट खे ॾींदासीं ऐं साम्हूं TM गाड़ी बि हले पई हुन सेकंड प्लाट में। बसि उतां आख़िरी पटा त पोइ हिते ईंदी। ऐं हीअ जेको आहे त साम्हूं प्लाट इहो बि पाणी घुरे पियो, बसि जलन वग़ैरह इहो साड़ वग़ैरह ज़ाहिर करे पियो पंहिंजो त मूंखे पाणी ॾियो। बसि हाणे गर्मी जी तपश बि तव्हां पाण अंदाज़ो करे सघो था केतिरी आहे। साम्हूं ट्यूबवेल आहे ऐं हीअ मुंहिंजो बेलदार आहे जेको तड़ वग़ैरह करे रहियो आहे। गर्मी वठी वई अथसि, खाद वग़ैरह घणी ॾींदे, इन जे करे पलींड वग़ैरह विझणु खाद मिलण में ज़रूरु थोरो टाइम लॻंदो आहे, ताक़त लॻंदी आहे। त गर्मी थी अथसि उनजे करे तड़ वग़ैरह करे पियो। ऐं साम्हूं जेको आहे त ट्यूबवेल जो पाणी माशाल्लाह। उमेद आहे त दोस्तों अॼु व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ऐं अॼु व्लॉग जेको त मज़ेदार व्लॉग हुयो। ऐं तव्हांखे बि पसंदि आयो हूंदो। तव्हां दोस्त कमेंट्स बॉक्स में राय पंहिंजी लाज़मी ॾियो। ऐं मुंहिंजी दिलि चए थी त अॼु जेको व्लॉग आहे असां उहो हिते कयूं एंड, छो जे गरमाइश बि घणी आहे, ॾींहुं वग़ैरह बि गरम आहे। त गरम ॾींहं में जेको आहे त व्लॉगिंग करणु हिकिड़ी वॾी जेको आहे त ॾुखियो कमु आहे। बसि उमेद आहे त अॼु व्लॉग तव्हांखे पसंदि ईंदो। ऐं मूंखे ॾींदा इजाज़त। इंशाल्लाह वरी सुभाणे नए व्लॉग सां गॾु तव्हां सां हाज़िर थींदासीं। सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।